1 डिसंबर जो एकता जो ॾींहुं आहे उन हवाले से इहो चवंदसि त सोच चैनल के बिहाफ से प्रोग्राम किया पियो वञे कराची प्रेस क्लब से उनमें सभी के इहा अपील कंदसि त जेके ही असांजी सकाफ़त जा प्रोग्राम आहिनि उन्हनि में अवी शरीक थी इहो साबित कयो त अव्हांखे पंहिंजी सकाफ़त सां प्यार आहे ऐं हज़ारनि जे तादाद में हिते गॾु थी अव्हां सिंधी इहो साबित कयो त असीं पंहिंजी सकाफ़त जे तहफ़ुज़ लाइ हाज़िर आहियूं। हाँ सम्झां थो पियो त इन कल्चर डे जो भी असुल वॾो मक़सदु इहो ई आहे त सिंध हिकु आहे ऐं असां सिंध ते जी वादत ते वार कंहिं सूरत में जेको आहे क़बूल ऐं बर्दाश्त न कंदासीं। इन करे उन ॾींहं ते सॼी सिंध वासी जेको आहे सिंध जे कल्चर खे अख़्तियार करण जो टसु ॾींदा सॼी दुनिया खे, छाकाणि त सिंध जो कल्चर सॼी दुनिया जे कल्चर जी इमामत ऐं रहबरी अॻुवाणी थो करे। सिंध वटि मोहबत आहे, सॼी दुनिया मोहबत थी चाहे। सिंध वटि जेको आहे त अणस आहे, तशदुद खां बेज़ारी आहे, सॼी दुनिया तशदुद खां बेज़ार आहे। सिंध वटि भाईचारो आहे, सिंध वटि इंसानियत आहे। तंहिंजे करे इन सभिनी ॻाल्हियुनि खे महसूसु करे असां सॼी दुनिया खे इहा ऑफर था ॾियूं त सिंध हिकु आहे। तंहिंजे करे हितां जा मुस्तक़िल जेके रहवासी आहिनि, ख़ासि तौर ते उर्दू ॻाल्हाईंदड़, उहे अकुल खां कमु वठनि, होश खां कमु वठनि त जेके हू पंहिंजो सिंध वतन खे पंहिंजो वतन करे तस्लीम कनि। सिंध सदियुनि खां असांजी आहे ऐं उनजो जेको वजूद आहे, उन जेका वहदत आहे उहा सदा जीअंदी रहंदी। हीअ जेको असां सकाफ़ती ॾींहुं मल्हायूं था उन ॾींहं ते बि असांजी समूरी सिंध झरकंदी आहे। हर हिकु सिंधी गैरतमंद सिंधीअ जे मथे ते टोप ऐं अजरक पातल हूंदा आहिनि। असांजी सिंध खे कॾहिं बि असांजी सिंध जी सींध मेरी न थींदी ऐं असां पंहिंजी उन एकता जे ॾींहं ते जिते जिते जेके जेके रहनि था असांजा आधा शहरनि पंहिंजनि में ई उहे उते बाक़ाइदे एकता जो ॾींहुं मल्हाईंदा। ऐं इंशाअल्लाह ताला पर हिकिड़ी ॻाल्हि चवंदसि त असांजी सिंध धरतीअ ते केतिरा राता पिया लॻनि। ॾिसो असांजो ताज़ो ई लाड़काणे में जेको निमरता जो केस थियो आहे उन ते उनजी जॾहिं त रिपोर्ट बि अची चुकी आहे त हुन न्याणी सां केॾी वारता थी आहे ऐं हुन सां ज़्यादती करे हुनखे पोइ मारियो वियो आहे। उनजी अञा ताईं कुझु बि को बि तदारक न थियो आहे। असां इन लाइ बि हुकूमत खां अपील कंदासीं त उन्हनि सभिनी समूरनि सिंध जे इदारनि में न्याणियुनि जो तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं असांजे जेके सिंधी आहिनि, जेके गैरतमंद सिंधी जेके अलाए केतिरो पढ़ियल लिखियल आहिनि, उहे बेरोज़गार फिरंदा था वतन, उन्हनि खे नौकरियूं ॾिनी वञनि त इहा धरती जेका असांजी सिंध धरती आहे शाद आबाद रहंदी। जी सिंध करण जी असां सिंधी क़ौम मूं ॾिठो आहे त इंडिया में जॾहिं मीडिया आज़ादु हुयो न, मीडिया अलाए कॾो को, त उन मुल्क ॾाढी हुन में तरक़ी कई आहे इंटरनेशनली बि, छो त ॿाहिरि ते हुनजो आवाज़ु पहुतो पियो। पाकिस्तान में ॾाढो मीडिया देरि सां शुरू थियो, वरी सिंधी मीडिया त सफ़ा थोरो उन में सिंधी मीडिया में सोच टीवी भले वे बि सही, पर हींअर ज़ाहिर आहे सोशल मीडिया ॾाढो एक्टिव आहे ऐं ॼण त आम मीडिया जी मोहताजी खां निकिरी वियो आहे माण्हू। उन में सोच टीवी वारनि वेब टीवी जेका आहे ऐं उनखे जस बि ॾियां थो, एप्रिशिएट बि कयां थो। रही ॻाल्हि सकाफ़त जे हवाले सां, सिंधी सकाफ़त जे हवाले सां 1 डिसंबर ते हिकिड़ी ॾाढी पॉज़िटिव ॻाल्हि आहे त सभिनी गॾिजी हिकिड़े 1 डिसंबर खे सिलेक्ट कयो आहे त सॼी क़ौम हिकिड़े ॾींहं ते पंहिंजे सकाफ़त खे इंजॉय कंदी, उन्हनि ते पंहिंजा रक़्स थींदा, शादवानियूं थींदियूं। ऐं सोच टीवी वारनि खे उन में शरीक सम्झंदे ऐं उन्हनि खे बि एडवांस मुबारक ॾियां थो ऐं एप्रिशिएट बि कयां थो ऐं दुआ बि कयां थो त शाल पॉज़िटिव मैसेज वञे ऐं क़ौम तफ़रुक़नि मां निकिरी एकता ते बीहे ऐं पंहिंजे वतन लाइ, पंहिंजे देश लाइ, पंहिंजे सिंध लाइ कुझु करे। अलाह ताला कोई असांखे ॿुधाए छॾो जॾहिं जट तो ते हुकुमरान थींदा त छो को उन नसुलनि जा नुक़सान थींदा। शियो बि काफ़र ऐं सुन्नी बि काफ़र, मस्जिद मझां अहिड़ा ऐलान थींदा त छो को उन नसुलनि जा नुक़सान थींदा। धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं, वरी वोट ॾींदड़ बि नादान थींदा त छो को उन नसुलनि जा नुक़सान थींदा। कई माठ तवील नज़म आहे, आख़िरी बंदि पढ़ी थो छॾियां त कई माठ थींदे मुनाफ़िक ट्रिबाई, तारीख़ में तो ते अरमान थींदा त छो को उन नसुलनि जा नुक़सान थींदा। जी मां सिंध सिंधू अची सजाई दोस्तों जो अमड़ खीर मनाई। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें।
Don't forget to subscribe to our channel Soch TV and press the bell icon